सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामईन के ख़िदमत में वीना श्रृंगी जा सलाम अर्ज़ आहिनि। अॼु न ओ ताकुन में तालिब तवारिन, अॼु न ओ ताकुन में तालिब तवारिन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारिन, जे जीअ खे जियारिन से लाहूती लॾे विया। 5 अगस्त आचर सुबुह जो 8 बजे सिंधी अदब जी बर्ख नाविल निगार, कहाणीकारा ऐं शाइरा कला प्रकाश हिन फ़ानी जहान खे अलविदा करे अहिड़ो जहान वञी वसायो जितां को मोटणो नाहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां मां पंहिंजे तरफ़ां ऐं मेज़बान जनाब इमदाद अली ओढे तरफ़ां ख़िराजी अक़ीदत पेश करे रहिया आहियूं। कला प्रकाश 2 जनवरी साल 1934 ते कराचीअ में जनम वरितो। विरहाङे बाद मुंबई में सिंधियत ऐं अदबी हलचल सां सरगर्म तौर जुड़ियल रही। कला प्रकाश जो विछोड़ो डॉक्टर मोती प्रकाश जे विछोड़े जे 3 वर्सीअ वारे 3 ॾियारनि खां पोइ जेको आहे थियो आहे। असीं हिंद सिंध जा अदब नवाज़ संदसि पुट श्रीकांत सदफ ऐं न्याणी सिंधू सां इन ग़म में हम शरीक आहियूं। कला प्रकाश जो सिंधी ॿोली ऐं साहित्य सां अटूट रिश्तो रहियो। हुन सिंधीअ में MA कई, उल्हासनगर जे कॉलेज में पढ़ाइण बि शुरू कयो। कुझु अरसे लाइ दुबई में रही। बाद में आदिपुर कच्छ में रहण बाद पछाड़ीअ में मुंबई में पंहिंजे पुट श्रीकांत सदफ जे वेझो अची रही। कला प्रकाश बहितरीन नाविल निगार, कहाणीकारा ऐं हिसास दिल शाइरा हुई। पंहिंजे कलम ज़रिए सिंधी अदब खे मालामाल कयो। संदसि मक़बूल नाविल हिकु सपनो सुखनि जो, आरसीअ आॾो, वक़्त विथियूं विछोतियूं, पखनि जी प्रीत, इहे संदसि नाविल आहिनि। ऐं कहाणी इन खां अलावा कहाणीअ जो मजमूओ मुर्क ऐं ममता ऐं शाइरी जो किताब ममता जूं लहरूं बेहद मक़बूल रहिया। खेसि साहित्य अकेडमी तरफ़ां संदसि नाविल आरसीअ आॾो किताब ते अवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो। इन खां अलावा कला प्रकाश खे कई मान सम्मान ऐं अवॉर्ड बि अता कया विया। मुंहिंजी साणुसि कई मुलाक़ातूं थियूं। सेमिनारनि में, संदसि घर आदिपुर में, उन बाद मुंबई ऐं दिल्लीअ जे प्रोग्रामनि में वक़्त ब वक़्त मिलणु थींदो हो।
संदसि सीने में प्यार जो अथाह सागर उछलू मारींदो हो। गिराटड़ी पाए भाकुर में भरे ख़ुशी विचा मिलंदी हुई। संदसि कई कुर्ब कहाणियूं सीने में सांढियल आहिनि। मारवी तरफ़ां मुनक़िद कयल आलमी शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में सिंध मां डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख संदसि किताब छपाए दिल्लीअ में खणी आयो। कला प्रकाश खे वॾी ख़िराजे अक़ीदत इहा थींदी त संदसि अदबी रचना पेश करे असीं श्रद्धांजलि ॾियूं। मूं पंहिंजे केतिरनि मक़ालनि में संदसि नावलनि ऐं शाइरी जो ज़िक्र कयो आहे। साल 1950 वारे ॾहाके दौरान अदबी क्लासनि ज़रिए कला प्रकाश, सुंदरी उत्तमचंदाणी, प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी, तारा मीरचंदाणी इहे सरगर्म रहियूं। कला प्रकाश पछाड़ी ताईं अदब सां नीह जो नातो क़ाइमु रखियो। पंहिंजी धीअ सिंधुअ सां बेहद लॻा हुयसि। कला प्रकाश निहायत नरम ऐं नाज़ुक दिल रखंदड़ प्यारी शख्सियत जी मालिक हुई। सिंधुअ जे उनवान वारी कविता जो कुछ हिस्सो अव्हां जी ख़िदमत में पेश करण चाहींदसि। मुंहिंजे दादा मुंहिंजो नालो रखियो आहे सिंधु। मुंहिंजे दादा मुंहिंजो नालो रखियो आहे सिंधु। तुंहिंजी मासूमियत ॾिसी मुंहिंजे सिंध जी सिक जो जज़्बो पियो जागी। मुंहिंजे सिंध जे सिक जो जज़्बो पियो जागी। तोॾे ॾिसी दिलि में चयुमि सच थी चईं, असीं सिंध तव्हां में त समाए वेंदासीं। असीं सिंध तव्हां में त समाए वेंदासीं। भोपाल मध्य प्रदेश में रिहाइश पजीर दानिश्वर मोहन गेहाणीअ दुबई में साणस घरियल यादगार ॾींहंनि खे यादि कंदे नम अखियुनि ऐं भरियल दिलि सां चयो, सिंधी अदब जी तारीख़ में विराङे बाद जेके 3 स्त्री लेखकाऊं पैदा थियूं तंहिंमें कला प्रकाश जो नालो अहम आहे। कला प्रकाश जूं कहाणियूं आम माण्हूअ जे मसइलनि ऐं जीवत जे इर्द गिर्द घुमनि थियूं। कला प्रकाश जो सभिनी सां नीह जो नातो रहियो आहे। श्री मोहन गेहाणी। सिंधी अदब जे तारीख़ में विराङे बैदि जेके 3 स्त्री लेखकाऊं पैदा थियूं उन्हनि में कला प्रकाश जो नालो तमामु अहम आहे। सुंदरी उत्तमचंदाणी ऐं कला प्रकाश लॻभॻि साॻे वक़्तु लिखणु शुरू कयो हो। जेतोणीकि पोपटीअ कुझु अॻुवाट ई लिखणु शुरू कयो हो। कला प्रकाश जूं आखाणियूं रवाजी इंसाननि जे रवाजी गरू मसइलनि जे इर्द गिर्द फिरनि थियूं ऐं हूअ हमेशह पंहिंजनि साथी लेखकुनि ऐं लेखिकाउनि सां ऐं समाजी तरह ॿियनि सभिनी सां हिकु प्यार जे रिश्ते में गंढियल हुई। हिन जेतिरो प्यार ॾिनो ओतिरो प्यार हिन जे दिलि में वधंदो वियो। इहो हिकु अहिड़े चश्मे जा हो जो प्यार कढण सां प्यार वधंदो थो रहे ऐं अहिड़ी प्यारी शख़्सियत जंहिंसां मां गॾु घर में रहियो आहियां, जंहिंसां ज़िंदगीअ जा तमामु सुठा पल मूं गुज़ारिया आहिनि। कला ऐं मोतीअ सां मां कराचीअ पिणु वियो हुउसि, हिननि सां गॾु रहियो हुउसि, हिननि जे घर जो भाती थी रहियो आहियां ऐं मूं पंहिंजी भेण, पंहिंजी माउ जहिड़ी वॾी भेण विञाई आहे ऐं इहो दर्द मां ई थो सम्झी सघां। जेतोणीकि सिंधी साहित्य में जेका हिन जी देन आहे, सिंधी अदब में
जेको हिन कुझु कयो आहे, जेके नॉवल ॾिना अथई, जेके आखाणियूं ॾिना अथई, उन्हनि जी कथा त अॻिते थींदी। राजस्थान जयपुर जी बर्क हिंदी सिंधीअ जे कहाणीकार नाविल निगार भगवान अटलाणीअ दुख जो इज़हार कंदे चयो त कला प्रकाश असांजे विच में न आहे। इहो ख़ाल भरजण जहिड़ो न आहे। हूअ नाविल निगार, कहाणीकार ऐं शाइरा हुई। संदसि अदब मनोविज्ञान ते आधारित हो। भगवान अटलाणीअ 25 साल पुराणी ॻाल्हि खे यादि कंदे संदसि नज़्म जा जेके तर्जुमा कया हुआ उन ते ॻाल्हाईंदे चयो त इन नज़्म जा 8 हिसा हुआ ऐं मूं हिंदीअ में तर्जुमो कयो, जेका छपी बि हुई समकालीन मैगज़ीन में। मां जॾहिं उहा कंहिंखे पढ़ी ॿुधाइण चाहींदो हुउसि त पढ़ी न सघंदो हुउसि, मुंहिंजो मन भरिजी वेंदो हो। हिरा जी अक़ीदत पेश कंदे भगवान अटलाणी। कला प्रकाश अॼु असां सां गॾु आहे। छो न आहे, इन जो जवाबु फ़क़ति ईश्वर ॾेई सघे थो। असां खां पुछिबो, ख़ासि तौर सां सिंधियुनि खां पुछिबो, सिंधी लेखकनि खां पुछिबो, त इन जो जवाबु फ़क़ति शौक़ु थींदो, फ़क़ति ग़म थींदो। जेकॾहिं कला प्रकाश खे विञाए करे असां साहित्य जे कंहिं बि शाख खे, कविता हुजे, कहाणी हुजे, नॉविल हुजे, कंहिं बि रूप में ठाही को ॾिसणु चाहियूं त इहो मुमकिन न आहे। ख़ाल भरजणो ई न आहे। हुन जेको बि लिखियो उन में मनोविज्ञान हो, उन में संस्कार हो। संस्कार ऐं मनोविज्ञान ॿारनि लाइ बि हो, नंढनि लाइ बि हो, ज़ालुनि लाइ बि हो ऐं वॾनि लाइ बि हो। ख़ासि तौर सां ॿारनि लाइ जेको कुझु हुन लिखियो उन में घणो ई कुझु हो जेको अंदरूनी सतह ते काफ़ी कुझु ॻाल्हाईंदो हो। हुन जेको चयो उन में जेको न ॾिसी रहिया आहियूं उनखे ॾिसण जी कोशिशि हुई। हुन जेको लिखियो उन में संस्कार जे सतह ते ॿारनि खे उहो ॾेखारण ऐं उहो ॾियण जी कोशिशि हुई जेको अॼु बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। मां 25 साल खनि पुराणी उन ॻाल्हि खे यादि थो करियां जॾहिं मूं संदसि 8 कविताउनि जे हिकु नज़्म जो अनुवाद कयो हो। हिकु ई नज़्म जिन जा हिसा 8 हुआ, हिंदीअ में अनुवाद कयो सिंधीअ मां। उहा कविता, उहा नज़्म समकालीन भारतीय साहित्य में छपी बि हुई। उन नज़्म खे पढ़ंदे मुंहिंजो गलो बीजी वेंदो हो, मुंहिंजो आवाज़ बीजी वेंदो हो। मुंहिंजे लाइ इहो मुमकिन न हूंदो हो त मां उनखे कंहिंखे पढ़ी ॿुधायां। पढ़ंदे पढ़ंदे 1-1.5 पेज खां पोइ ईअं लॻंदो हो त हाणे मुंहिंजे लाइ उनखे अॻियां वधाइण मुमकिन न रहियो आहे। जेकॾहिं मां चाहींदो बि हुउसि त कंहिं श्रोता खे, कंहिं ॿुधण वारे खे उनजो मज़ो माणण जे लाइ, उनजे संवेदनाउनि सां जुड़ण लाइ मां चवां, मां न चई सघंदो हुउसि, हू पढ़े ऐं उनखे माणे, इहा अलॻि ॻाल्हि आहे। पर ज़ाहिर आहे मां जेकॾहिं पढ़ी थो ॿुधायां त केतिरनि श्रोताउनि खे, केतिरनि ई ॿुधंदड़नि खे मां ॿुधाए सघां थो। पढ़णु मख़सूस सतह ते मुमकिन आहे। इन करे जेकॾहिं मां चाहींदो हुउसि तॾहिं बि इहो न थी सघंदो हो। मां संदसि दादू नाले जी हिकु कहाणीअ खे यादि थो करियां जंहिंमें हुन ॿारनि खे जेको स्कूल में माहौल थो मिले उन में वॾनि माइटनि लाइ जंहिं क़िस्म जी नफ़रत जी भावना भरी थी वञे उनजे बरख़िलाफ़ सभु कुझु लिखियो हो जेको असां ॿारनि खे ॾियणु था चाहियूं। मां सम्झां थो ही तरीक़ो जेको मां अख़्तियार करे रहियो आहियां उहो विनम्र श्रद्धांजलि आहे। मुंहिंजे तरफ़ां हिकु अहिड़ो ख़िराज अक़ीदत आहे जेको शायदि मुंहिंजी ज़िंदगी में ॾुखियो थींदो। बड़ौदे में रिहाइश पज़ीर बर्ख कहाणीकार ऐं शाइर प्रोफेसर नामदेव ताराचंदाणीअ कला प्रकाश खे श्रद्धांजलि पेश कंदे चयो त हूअ सुघड़ घर दयाणी ऐं सफल लेखिका रही आहे। संदसि सुठा किताब शाया थियल आहिनि। कला जे विछोड़े ते हिंद तोड़े सिंध जे सॼी अदबी बिरादरी खे अफ़सोस आहे। प्रोफेसर नामदेव ताराचंदानी।
कला प्रकाश आम तौर हिकु खुशहाल घर परिवार जी जवाबदार औरत तौर ऐं सिंधी कथा साहित्य जी हिकु सफल लेखिका तौर ॼाती वेंदी आहे। लेखक बिरादरीअ में हिन लाइ असां सभिनी खे घणी इज़त रही आहे। हयातीअ जे पोयनि केतिरनि सालनि में हिन ऐं हिन जे लेखक पति मोती प्रकाश साहिब पिणु काफ़ी ॾुखियाउनि जो सामनो पिए कयो ऐं उहो सभु शांत चित सां कला में सालनि जा साल लगातार लिखंदी रही ऐं हिन केतिरा ई सुठा सिंधी किताब अदब खे ॾिना आहिनि, जिन मां कुझु सिंध में पिणु शाया थिया ऐं के त वरी ॿीहर बि छपिया। कला सां मुंहिंजूं बि चङियूं मुलाक़ातूं थियूं हुयूं। हूअ एतिरो मिठो ॻाल्हाईंदी हुई जो महसूसु थींदो हो त मूंखे बि हूअ पंहिंजनि वेझनि मित्रनि जा भाईंदी हुई। हल्की मुश्क हिन जी ख़ासि सुञाणप बणिजी पई हुई। हिन जी अहिड़ी मिठे वहिंवार करे हिन जा वेझा साथी आशा चांद, मोहन गिहाणी ऐं दुबई में रहंदे वासुदेव मोही, गोप कमल हिन सां ऐं हिन जे कुटुंब सां पंहिंजाइप जे नाते सां जुड़ियल नज़र ईंदा रहिया। कला जे विछोड़े जो ॾुख हिन जे वेझनि साथियुनि जेतिरो ई असांखे बि आहे, सॼी अदबी बिरादरीअ खे आहे, हिंद में बि त सिंध में बि आहे। अहमदाबाद में रिहाइश पजीर हिंद सिंध जे मशहूर गज़ल ख़ून शायर ऐं कहाणीकार जनाब वासुदेव मोही साहब कला प्रकाश खे ट्रिब्यूट पेश कंदे चयो त कला जे बेहद प्यारी शख्सियत हुई। हुनजे अंदर में प्यारी प्यार हो। कला इंसानी रिश्तनि ते कलम हलायो। संदसि नाविल हिकु दिल हज़ार अरमान 1957 में मर्द ऐं औरत जे रिश्तनि ते बोल्ड नाविल हो। वासुदेव मोही साहब अॻिते फरमायो त कला खे ममता जूं लहरूं रचनाऊं अमर कनि थियूं। नज़मानी नसर वारियूं कविताऊं असीं हमेशा यादि रखंदासीं। वासुदेव मोही। कला हिकु बेहद प्यारी शख्सियत हुई। हुनजे अंदरि सभिनी लाइ प्यार ऐं सिर्फ़ प्यार ई हूंदो हो। अजब लॻंदो हो त हिन दौरंगी समाज अंदरि के अहिड़ा बि शख़्स थी सघनि था जेके एतिरो शफ़ाफ़ आहिनि। कला जेतोणीकि उन वक़्तु लिखणु शुरू कयो जॾहिं सामाजिक रचनाउनि ॾांहुं लेखक जो वधीक ध्यानु हो। कला जो पति ऐं हिकु मोतबर शाइर लेखक मोती प्रकाश बि उन वक़्तु तरक़ी पसंद धारा जो लेखक मञियो वेंदो हो, पर कला सिर्फ़ इंसानी रिश्तनि ते पंहिंजो कलम हलायो। हुनजो पहिरियों नावल हिकु दिल हज़ार अरमान 1957 में छपियो। चई सघिजे थो त उहो नावल उन वक़्त जो मर्द ऐं औरत जे रिश्ते ते हिकु बोल्ड नावल हो। हुनजा सभु नावल ऐं कहाणियूं सिर्फ़ु इंसानी रिश्तनि जे वरनि वकड़नि ते रचियल आहिनि, पर कला प्रकाश खे जेका रचना अमर करे थी सा आहे हुनजी ममता जूं लहरूं रचनाऊं। हीअ हिकु नायाब किताबु आहे जेको संदसि ई ॿारनि सिंधू ऐं श्रीअ जे आपसी प्यारनि रुसामनि तनावनि ते रचियल आहे। कमाल जी ॻाल्हि आहे त कला पंहिंजनि ॿारनि जा नाला बि कोन मटाया, सिंधू ऐं श्री रखिया। इहे अहसासनि सां तरबतर कविताऊं आहिनि नज़मानी नसर में, ऐं कला प्रकाश खे ही ममता जूं लहरूं हमेशह हमेशह असांजे दिलनि में रखंदियूं। असां उन्हनि खे यादि कंदासीं। कला प्रकाश जी रचनाऊं जेतोणीकि कहाणियूं, नावल
बि हुनखे पंहिंजो हिकु अलॻि मकान बख़्शीनि थियूं, पर ममता जूं लहरूं असांखे वधीक वेझियूं, दिलि जे वेझियूं लॻनि थियूं। हिंदवासी जी एडिटर शोभा लालचंदाणीअ कला प्रकाश जे विछोड़े ते अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो, हूअ मुंहिंजी ॿी माउ हुई। ममता भरियुनि अखियुनि सां ॾिसंदी हुई। 8 ॾींहं अॻु मां हुन सां मिलण वई हुयसि। भाकुर पाए बीह रही ऐं चई, मोती मूंखे हाणे सॾे रहियो आहे। शोभा लालचंदाणी। कला प्रकाश असांखे छॾे वई, हूअ मुंहिंजी ॿी माउ हुई। नंढे हूंदे खां ई मूं संदसि खे ईअं ई ॾिठो हो। हमेशह ममता भरियल अखियुनि सां निहारींदी रहंदी हुई। 8 ॾींहं अॻु बि हुन सां मां मिलण वई हुअसि। ॾाढी ख़ुशि थी, भाकुर पाए बीह रही ऐं चयाईं त मूंखे मोती सॾु करे रहियो आहे। पर असां इहो न सम्झोसीं त एतिरो जल्द ई उहा असांखे छॾे हली वेंदी। मालिक हुनखे पंहिंजे चरणनि में जॻह ॾे ऐं संदसि कुटुंब खे हीअ दुख सहण जी शक्ति ॾे। आमीन। हिंद जी बर्ख नाविल निगार, कहाणीकारा ऐं शाइरा कला प्रकाश जे विछोड़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजे बेशुमार ॿुधंदड़नि ऐं पंहिंजे तरफ़ां खिराजी अक़ीदत पेश कयूं था। मोती प्रकाश जी 3 वर्सी जे कुझु ॾींहंनि बाद कला प्रकाश पे वञी अब्दी निंड में आरामे थी। कला प्रकाश हिकु हंधि लिखियो आहे त मूंखे हर पल इहो अहसासु थींदो आहे त मुंहिंजे हिकु शाइर सां गॾु ज़िंदगी गुज़री रही आहे। प्रोग्राम खे अलविदा करण खां पहिरीं शाइर मोती प्रकाश जे बाई जा कुझु बंद पेश कंदासीं। कला प्रकाश खे इन वाईअ सां ट्रिब्यूट पेश कंदे इजाज़त वठंदासीं। मौत ते कान्हे मयार, मौत ते कान्हे मयार, तूं बि वेंदे मां बि वेंदुसि, तूं बि वेंदे मां बि वेंदुसि। हर जन्म में मूं ॿुधी आ पुकार, हर जन्म में मूं ॿुधी आ पुकार, कूक साॻी सा पुकार, तूं बि वेंदे मां बि वेंदुसि, तूं बि वेंदे मां बि वेंदुसि। हींअर वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।